الرجيم بسم الله الرحمن الرحيم وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد दुनिया में रहमत वनबह एक कुरान वारी रहमत ॿियो बारिश वारी रहमत। कुरान भी अल्लाह जी रहमत है तो ये जगह बारिश वसी आई है भी अल्लाह जी रहमत है। जी अल्लाह से फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन। फरमाई असां कुरान मजीद नाज़िल कयो आहे जंहिंमें मोमिननि जे लाइ शिफ़ा बि आहे त मोमिननि जे लाइ रहमत बि आहे। त हिन कुरान मजीद के अल्लाह साईं कुरान मजीद में रहमत कोठियो आहे। वरी हुन रहमत जे बारे में फरमाई वहुवल्लज़ी अरसल रियाह बुशरम बैन यदै रहमतिह। अल्लाह ओ अथव जेको पंहिंजे रहमत खां अॻ में हाली थधिड़ियूं हीरूं ऐं हवाऊं मोकिलींदो आहे। वाकई रहमत है बारिश तो आए कुरान भी रहमत आए बारिश भी रहमत ऐं कुरान वारी रहमत भी आसमान खां आई तो बारिश वारी रहमत भी आसमान खां आई। मां नथो चवां रब फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र। फरमाई ये जेका कुरान वारी रहमत वया असां मथों नाज़िल कई आहे क़द्र वारी रात में। वरी हुन रहमत जे बारे में फरमाई व अंज़लना मिनस समा मान तहूरा असां आसमान खां पाक पानी नाज़िल कयो आहे। त आहे कुरान भी रहमत आहे बारिश भी रहमत। कुरान वारी रहमत भी आसमान खां आई त बारिश वारी रहमत भी आसमान खां आई। ऐं बारिश वारी रहमत जे नाज़िल थियण जी जाइ ज़मीन पर इन कुरान वारी रहमत जे नाज़िल थियण जी जाइ मुंहिंजे महबूब जी दिल मुबारक। मां नथो चवां रब फरमायो व इन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिक। फरमाई जेका कुरान वारी रहमत थव या जहानन जे पालनहार जे तरफों नाज़िल कयल है।
ऐन कुरान वारी रहमत के खणी अचण वारो आ रूहुल अमीन यानी जिब्रील अमीन अला क़ल्बिक ये कुरान वारी रहमत नाज़िल थी आ मोहम्मद मुस्तफ़ा जे क़ल्ब मुबारक। इनमां मालूम थियो त ये दिल जाए थव कुरान जी, ये दिल जाए थव अल्लाह जे नाले जी। तंहिंजे करे त मुंहिंजी नबी फरमायो अला इन्न फिल जसदि लमुज़ग़ह, खबरदार जिस्म जे अंदर हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आ, इज़ा सलुहत सलुहल जसदु कुल्लुहु व इज़ा फसदत फसदल जसदु कुल्लुहु। मुझे नबी फरमाओ गोश्त जो टुकड़ो सही तो सजो जिस्म सही, वो गोश्त जो टुकड़ो खराब थियो तो सजो जिस्म खराब। फरमायो अला वहियल क़ल्ब, खबरदार मुझा उम्मती हुआ दिल थई दिल। फरमायो जंहिंजी दिल सही उन जो सजो बदन सही, जंहिंजी दिल खराब उन जो सजो बदन खराब। इज़ा सलुहत सलुहल जसदु कुल्लुहु व इज़ा फसदत फसदल जसदु कुल्लुहु। जंहिंजी दिल सही थी वई उन जूं अखियूं भी कम सही कंदियूं, जंहिंजी दिल सही थी वई उन जा कन भी कम सही कंदा, जंहिंजी दिल सही थी वई उन जी ज़ुबान भी कम सही कंदी, जंहिंजी दिल सही थी वई उन जा हथ पैर भी कम सही कंदा। मुझे नबी फरमायो जंहिंजी दिल सही उन जो सजो बदन सही, जंहिंजी दिल खराब उन जो सजो बदन खराब। जंहिंजी दिल सही थी वई वो इन लखियुनि सां परायनि न्याणियुनि खे न ॾिसंदो, जंहिंजी दिल सही थी वई वो मोबाइल ते टीवीअ ते परायूं औरतूं न ॾिसंदो, जंहिंजी दिल सही थी वई वो इन्हनि कननि सां मौसीक़ी राग न ॿुधंदो, गिला गीबत न ॿुधंदो, जंहिंजी दिल सही थी वई वो इन ज़ुबान सां कूड़ न ॻाल्हाईंदो, गिला न कंदो, गारियूं न ॾींदो, जंहिंजी दिल सही थी वई वो इन्हनि हथनि सां ग़रीब ते ज़ुल्म कोन कंदो, जंहिंजी दिल सही थी वई उन जा पेर जुआ खाने ॾे शराब खाने ॾे न वेंदा, बेहयाई बुछड़ाई जे प्रोग्राम ॾे न वेंदा। मुझे नबी फरमायो जंहिंजी दिल सही उन जो सजो बदन सही, जंहिंजी दिल खराब उन जो सजो बदन खराब। जेकर परायनि न्याणियुनि जे ॾिसण खां सवाइ मज़ो नथो अचे पोइ सम्झजां त दिल ख़राब थी वई। मौसीक़ी राग जे ॿुधण खां सवाइ बीनुनि ऐं बैंसरियुनि जे ॿुधण खां सवाइ निंड नथी अचई पोइ सम्झजां त दिल ख़राब थी वई आहे। कूड़ खां सवाइ गिला खां सवाइ गारियुनि खां सवाइ मज़ो नथो अचई पोइ सम्झजां त दिल ख़राब थी वई आहे। असांजा पेर जुआ खाने ॾे विया, शराब खाने ॾे विया, बेहयाई पुछड़ाई जे प्रोग्राम ॾे पंधु करे विया पोइ सम्झजां त दिल ख़राब थी वई आहे। मुंहिंजे नबी फरमायो जंहिंजी दिल सही उन जो सॼो बदन सही, जंहिंजी दिल ख़राब उन जो सॼो बदन ख़राब। ऐं दिल सही थींदी अलाह जे नाले सां, कुरान जी तिलावत सां। ये जेके वाइज़ आहिनि, ये जलसा आहिनि, इन्हनि सां उहा दिलि जेका ख़राबु आहे उहा सही थी। तंहिंजे करे त शाह साहब फरमायो मनु मञियो तनु तस्बीह दिल दबूरो जन, तारूं जे तलब जूं वहदत साण वजन, वहदहू वाहिदहू इहो राग रगुन से सुताई जागन निंड इबादत जंजी। अल्लाह जा नेक बाना उहे अथव जंहिंजो मन ऐं तन सॼो तस्बीह हूंदो आहे।
या तव्हां वारी तस्बीह कान अथव जो हथ में त 100 मंगल वारी तस्बीह वरी घर ते नज़र कयो त लानत जो लकिड़ो टंगियो पियो आहे। या असां वारी तस्बीह कान अथव जो हथ में त तस्बीह जी ठक ठक लगी पई आहे। न्याणी भी बिना पर्दे जे स्कूल, घरवारी भी बिना पर्दे जे बाजार में घुमंदी पई वते। या असां वारी तस्बीह कान्हे जो हथ में त 1000 मणनि जी तस्बीह व्याज खां भी कोन था मुड़ूं, रिश्वत खां भी कोन था मुड़ूं। साईं तुंहिंजे हथ में तस्बीह पैसा छाजा पियो वठी? चई तस्बीह सॼे हथ में आ, पैसा खबे खीसे में विझी। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैहि हाजी साहब हुयो भी तहज्जुद गुज़ार, नमाज भी 5 वक्त जमात सां, तहज्जुद भी कज़ा न थिए। रोज़ानो सुबुह जो कुरान मजीद जो दौर भी हले पियो। वरी व्याज जो कारोबार, वो सुबुह जो कुरान मजीद विहाणे ते रखी दौर कंदो। हाणे हू जो अचनि पैसा ॾियण जे लाइ व्याज वारा। सही तव्हांजा पैसा कमीशन वारा वाधू? चई बाबा न, मूंखे न ॾियो। इशारो करे विहाणे जे छिव में अंदर विझ, मां खीसे में न विझ। विहाणे जी छिव में कुरान मथों पियो आहे, विहाणे ते उन जे छिव में वो व्याज वारा पैसा, हुनखे चइसि तूं इन में विझ, मुंहिंजे खीसे में न विझ, असीं पाक आहियूं। वरी हू पैसा हुन में विझे, वरी पुट खे या नौकर खे इशारो करे, इशारो करे पैसा दई एॾी मच्छी वठी। विहाणे में अंदर पैसा पिया अथई, वञ वरी मच्छी वठी अच, पलो वठी। दौर भी हले, पाण भी हथ नथो विझे। सिंधी में चवंदा आहिनि खाए गलो कुटिजे हिकिलो। व्याज जे पैसनि सां, रिश्वत जे पैसनि सां पराई ज़मीन ते कब्ज़ा, प्लाटनि ते कब्ज़ा, हलाल हराम जो पतो ही कोने। खाए त गलो पियो पर कब्र में कुटबो ही हो अकेलो। दिल दंबूरो जन अल्लाह जे मेकबाननि जी दिल दंबूरो हूंदी अथव। उन्हनि जे मन में भी अल्लाह, तन में भी अल्लाह। अल्लाह जा मेकबाना तव्हां सां कचहरी पिया कंदा, पर उन्हनि जी दिल पई अल्लाह अल्लाह कंदी आहे। अल्लाह जा मेकबाना मानी पिया खाईंदा, पर उन्हनि जी दिल पई रब जे नाले सां वॼंदी आहे। अल्लाह जा नेकबाना रात जो निंड में सुता पिया हूंदा, पर उन्हनि जी दिल पई अल्लाह अल्लाह कंदी आहे। उन्हनि जे मन में भी अल्लाह, उन्हनि जे तन में भी अल्लाह। इज़ारू ज़िक्र अल्लाह, अल्लाह जे प्यारनि जे चेहरे ते असां जहिड़े गुनहगार बाने जी नज़र पवंदी आहे त ॾिसण वारे खे भी अल्लाह यादि अची वेंदो आहे। वज़्ज़ारियात ज़रवा फलहामिलात विकरा फलजारियात युसरन फलमुक़स्सिमात अमरा इन्नमा तुअदून लसादिक़ व इन्नद्दीन लवाक़ि वस्समाइ ज़ातिल हुबुक इन्नकुम लफ़ी क़ौलिन मुख़्तलिफ़ युफ़कु अन्हु मन उफ़िक क़ुतिलल ख़र्रासून الذين هم في غمرة ساهون يسألون أيان يوم الدين يوم هم على النار يفتنون ذوقوا فتنتكم هذا الذي كنتم به تستعجلون إن المتقين في جنات وعيون آخذين ما آتاهم ربهم إنهم كانوا قبل ذلك محسنين كانوا قليلا من الليل ما يهجعون. समझो सुभान अल्लाह। काश कुरान समझो।
छवीहों सिपारो सूरत ज़ारियात जो मुंडो तो पढ़ा अल्लाह से कसम खणी करे फरमायो मुझा नेक बना हुए था जेके रात जो निंड थोड़ी कंदा कानू कलीलन मिनल लैल मा यहजऊन माना रात जो सुमंदा थोड़ो निंड थोड़ी या अल्लाह निंड थोड़ी तो चोर भी कंदो आ निंड थोड़ी तो थागेल भी कंदो आ निंड थोड़ी तो असांजो नौजवान रात जो सॼी रात मोबाइल पे ॾिसे 3 बजे 4 बजे खां बाद थो सुम्हे निंड थोड़ी तो ही भी कंदो आ कहिड़ो तुंहिंजा नेक माना आहिनि जेके रात जो निंड थोड़ी कंदा आहिनि फरमाईं ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजी यदून रब्बहुम खौफन व तमआ मुझा नेक बना हुए थे जंहिंजा पासा बिस्तरनि खां जुदा हूंदा आहिनि पर प्यार रब खे यादि कंदा आहिनि फरमाई मूंखे यादि कंदे कंदे उन्हनि खे निंड अची वई जेॾी महिल राति जो पोयों पार थियो तहजुद वारो वबिल असहार हुम यस्तगफिरून रब फरमा जेॾी महिल राति जो पोयों पार थियो असर वारो त छिरक ॾेई उथी पिया रोई करे रब खे चयूं मौला माफ़ी ॾे थोरो तुंहिंजो यादि खां गाफ़िल थी वियासीं हालांकि सुता भी देर थोड़ी निंड आया वरी तहज्जुद ते उथी पिया रब खे चयूं मौला माफ़ी ॾे थोरो तुंहिंजे यादि खां गाफ़िल थी वियासीं इहे अथव रब जा नेक बना असांजा हज़रत सैबूर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा कुत्ते जी आदत है त रात जा पैर 3 पैर जागंदो आ केॾी महिल मालिक जे दर ते वेठो हूंदो केॾी महिल रोड ते रस्ते ते पियो भॼंदो पहिरो ॾींदो केॾी महिल मालिक जे कोठी ते छपर ऐं छन ते चढ़ी करे पियो मालिक जे घर जो दिफ़ा कंदो आहे जेॾी महिल राति जो पोयों पार थींदो आहे तहज्जुद वारो त इहो कुतो सुम्ही पवंदो आहे पंहिंजे मालिक खे ज़ुबानी हाल सां चवंदो आहे यार हाणे मुंहिंजी ड्यूटी पूरी थी हाणे तूं उथी करे पंहिंजे मालिक जी ड्यूटी ॾे पुॼे असां मुसलमाननि ते असां मुसलमाननि में उहे कुते वारियूं आदतूं पइजी वियूं जो राति जा पैर 3 पैर जागंदासीं जागी भला इबादत कयूं नफ़िल तिलावत न कचहरी पिया कंदासीं ड्रामा ऐं फिल्मूं पिया ॾिसंदासीं मोबाइल पिया ॾिसंदासीं ताश ऐं पत्ता पिया खेॾंदासीं पोइ जंहिं महिल राति जो पोयों पैर थींदो तहज्जुद वारो उन वक़्त में मुसलमान चवंदो बाबा हाणे सुम्हूं अज़ान अचण वारी आहे उन महिल सुम्हंदासीं पोइ फजर जी आज़ान ईंदी पोइ शैतान अची कन में पेशाब कंदुसि फबाल शैतान फी उज़ुनई पोइ शैतान जे कन में पेशाब पोइ चवंदुसि नुम मालैक लैलन तवीला सोना सुम्ह राति डिघी अथई मुअज़िन भुलिजी पियो आहे पोइ ज़ोर ॾींदुसि थादड़ा कढंदुसि लिंगन में सूर कढंदुसि तव्हां तजुर्बो कयो बीमार हूंदो नी माण्हू सॼी राति निंड न ईंदसि पुट वीचारा वेठा आहिनि अस्पताल में जंहिं महिल पोयों पार थींदो तहज्जुद वारो निमाज़ वारो उन महिल शैतान निंड कराईंदुसि पुट चवंदा बाबे सॼी राति निंड न कई आहे हाणे आराम आहे शैतान हरामी आहे इन वक़्त में निंड कराई ॾींहं जो 11 थींदा पोइ भित ते कांव अची टाटा कंदा या बिजली बंदि थी वेंदी उन्हारे में एसी बंदि थी वेंदी पोइ यार जागंदो ऐं ॾिसंदो त सुतो बि निभागे ॿार वांगुरु हूंदो पियो अञा इहो कुतो चङो चइबो जो राति जा 3 पैर मालिक जो पहरो त ॾिए थो असां त राति जा 3 पैर सॼी राति रब जी नाफ़रमानी हाणे या अलाए कहिड़ी मोबाइल में रांदि निकिती आहे पबजी चवंदा जी पबजी असांजो दोस्त हुयो हिकिड़ो पुटु ठटे में वीचारो रोए पियो चए पियो साईं मुंहिंजे पुट खे त सम्झायो से इफ़्तारी करे मथे जॻह ते थो वञी वेहे या रांदि थो ॾिसे पबजी असां ज़ाल मुड़ुस ॿई ॿाहूं ॿधूंसि भाकुर पायूंसि चुमियूं ॾियूंसि असां ते निहारे ई न मानी बि न खाए सॼी राति मथे
अंग्रेज़ सोचे थो त मां हेल ताईं छो ये बम ठाहिया, ये हथियार मां ठाहिया छो। अॻे ई मां इहा मोबाइल ठाहिया हा त मुस्लमान तबाह थी वञनि, बर्बाद थी। उहे गिरजाते असीं वाइस पिया कयूं, असां माण्हुनि खे चऊं बाबा वेहो अदब कयो क़ुर जो। त हिकिड़े अमरा चिठी लिखी साईं जोगी साहब तव्हां त चओ था त अदब सां क़ुर ॿुधो, पर तव्हांजे पोयां जेके मुला वेठा आहिनि सभु मोबाइल पिया था ॾिसनि। ऐं तव्हां तजुर्बो कयो स्टेज ते पोयां जेके मौली वेठा हूंदा न वाइस न मोबाइल पिया ॾिसंदा, अलाए किथे तवजो। हिकिड़े दोस्त ॿुधायो साईं हिन वक़्तु हर माण्हू जे ज़हन जी ख़बर पइजी वई आहे अंग्रेज़ खे, सम्झ। मोबाइल जे ज़रिए सां मोबाइल सॼे मुस्लमान जे अंदर जी ख़बर ॿुधाए थी। हुननि खे ख़बर आहे त हीउ मौलवी किथे फासंदो, बसि हुन ॾे उहे शयूं मोकिलींदा। सम्झो था की न, बसि हुननि खे पियो ॾिसंदो, हीउ नौजवान किथे फासंदो, पपजीअ में फासंदो या कंहिं नाचणीअ में फासंदो, हुन ॾे उहे शयूं मोकिलींदा, हुननि खे ख़बर पइजी थी वञे। ही हाल आहे। असां दुआ कयो अल्लाह से रहम फरमाए। शुक्र जो ये वाइज़ थियनि था, जलसा थियनि था, जो मुस्लमाननि जो ईमान बचो पियो। अरबन सां अंग्रेज़ एॾो विगड़ियो आहे, एॾो अंग्रेज़ अरबन सां विगड़ियो आहे, जो हिन वक़्त में उन्हनि जे ईमान खसण जे पोयूं, ऐं ईमान अक्सर जो खसिजी वियो आहे। अक्सर अरबन जो ईमान, छो त उहो ॾाढी ते मज़ाक था कनि। हिन वक़्तु अरबन में सऊदी अरब हुजे, दुबई हुजे, कतर हुजे, उहे ॾाढी ते मज़ाक था, ॾाढी ते मस्करी, ॾाढी वारे ते टोकू, चवंदा छाजी ॾाढी। ऐं उलमा खां पुछी ॾिसो, तव्हां कंहिं मुस्लमान खे चओ त ॾाढी रखो, हुन चयो छाजी ॾाढी, त ईमान हलियो, काफ़र थी। यहूदी कट ॾाढी रखंदा, अलाए कीअं पिया कतराइनि, सही थो चवां या ग़लति? पैसो ॾेई करे अंग्रेज़ हुननि सां विड़ियो। सो ये भली ॻाल्हि आहे, 6 महीने साल ते जलसो थिए बाबा, जे पोख पाणीअ सां साई थींदी आहे, इन्हनि वाइज़नि जलसनि सां ईमान बि साओ थी। क़ुर मजीद जो दौर कंदा कयो, पंहिंजे बच्चनि खे हाफ़िज़ बनायो, आलिम बनायो। हदीस में अचे थो जॾहिं बच्चो हाफ़िज़ थो थिए नी क़ुर मजीद जो, हाफ़िज़ थो थिए त रब जा फ़रिश्ता रब खे चवंदा या अल्लाह असांखे इजाज़त ॾे त हिन हाफ़िज़ जे ख़ुशीअ में असां बि शरीक थियूं। नबी से फरमा मलाइक लही था अचनि, जीअं अबो अम्मा उस्ताद उन हाफ़िज़ खे पेशानी ते बोसो था ॾियनि, त फ़रिश्ता बि उन जे पेशानी ते बोसो था ॾियनि। पर रुगो हाफ़िज़ न बनायो, रुगो हाफ़िज़ थींदा त हरामी थींदा। असांजो तजुर्बो आहे, रुगो हाफ़िज़ थींदो कारी आलिम न थींदो, आलिमनि जी गिला इहो कर। मां हेॾां वियुसि कोलाब जेल जे भरिसां, उते हिकिड़ो ॻोठु हुजे, पुराणो ॻोठु जमायत, साईं गुलाम अहमद कोलाब जेल, साईं मोहम्मद हसन, वॾा बुज़ुर्ग, उन्हनि जी ठहियल जमायत हुजे। हाणे जो उते मां वियुसि 2 हफ़्ता थींदा, चयोसि जेको बि हिते प्रोग्राम थिए थो शादीअ जो, कंहिंखे पुटु ॼमे थो त नाच गाना, मौसीक़ी राग, 15-15, 20-20 ॾींहं हाफ़िज़ बीठा आहिनि मोबाइल ते भरनि था पंहिंजे नियाणियुनि जूं तस्वीरूं, नियाणियूं नाच थियूं कनि, इहे हाफ़िज़ पैसा पिया। सो ख़ुदा जो वास्तो अथव, बच्चनि खे हाफ़िज़ बनायो त आलिम बि ज़रूरु बनायो। बदमाशी जी शुरूआत सॼी हुते हाफ़िज़ न थी। हाणे हाफ़िज़ जो ईअं कंदा त ॿुधायो ॿिया माण्हू पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदा? आलिम कयो पंहिंजे बच्चनि खे हाफ़िज़। हालांकि अल्लाह जी वॾी नेमत आहे। शाहजहान बादशाह हुयो, ॿुधो था न, शाहजहान बादशाह, उनजो पुटु जहांगीर आलिम थियो, जंहिं फतावा आलमगीर लिखराई, आलिम थियो। उनजे उस्ताद खे शाहजहान बादशाह चयो तोखे कहिड़ी शइ खपे, नौकरी ॾेई, तोखे तोहफ़ा ॾियां, सोन ॾियां, चांदी ॾियां, अशरफियूं ॾेई। असांजा अहिड़ो मौलवी हुजे हा चया मूंखे भली में हेॾे ढगी ॾे, पर उहो बि आलिम आहे। चई मूंखे तुंहिंजे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे,
जेकॾहिं पुट जे आलम थे जे ख़ुशी में का नेकी करणु चाहीं थो त ठटे में मस्जिद ठारा जो क़यामत ताईं तोखे बि सवाब मिले, मूंखे बि सवाब मिले, तुंहिंजे पुट खे बि सवाब मिले। त इहा ठटे वारी शाहजहान मस्जिद 100 कुबनि वारी शाहजहान पंहिंजे पुट जी आलिम थियण जी ख़ुशी में ठाराई। सभु चओ सुभान अल्लाह। वरी पोटो जो हाफ़िज़ थियुसि छा, जहांगीर जो पुटु हाफ़िज़ थियुसि त जहांगीर पंहिंजे बाबे खे चयो, शाहजहान खे, बाबा मुबारक हुजई मुंहिंजो पुटु हाफ़िज़ थियो आहे। त शाहजहान बादशाह चयो, पुट मुबारक तोखे हुजे, मूंखे मुबारक हरी आहे, मूंखे मुबारक तॾहिं थी जॾहिं तूं क़ुरान जो हाफ़िज़ थी। सभु जो सुभान अल्लाह। छो त क़यामत जो ॾींहुं थींदो हिन हाफ़िज़ जा अबो अम्मा उन्हनि जे मथे ते जेको नूर जो ताज रखियो ईंदो, हदीस में अचे थो अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जे हथनि सां हाफ़िज़ जे अबे अम्मा जे मथे ते नूर जो ताज रब रखंदो। सभु जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला रखंदो हाफ़िज़ जे अबे अम्मा जे मथे ते नूर जो ताज। हुन चयसि त हीउ त इनाम तोखे मिलियो, मूंखे मुबारक तॾहिं ते जॾहिं तूं हाफ़िज़ थी। पोइ जहांगीर वियो, महीने खां बाद अबे खे चई, बाबा मुबारक हुजई, मां बि क़ुरान मजीद यादि करे छॾियो आहे। क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला तुंहिंजे मथे ते बि पंहिंजे कुदरत जे हथनि सां नूर जो ताज महीने में क़ुरान मजीद यादि करे। सभु चओ सुभान अल्लाह। असां महीने में क़ाइदो बि यादि न कयोसीं, कुल अल्लाह बि यादि न कयोसीं। अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह क़ुरान पढ़ंदासीं, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, पाण बि दौड़ कंदा कयूं। नबी साईं फरमायो, अलिफ लाम मीम हिकिड़ो हर्फ़ न आहे, अलिफ जुदा, लाम जुदा, मीम जुदा। जेको हिकु दफ़ो पढ़े थो अलिफ लाम मीम या ॿुधे थो 30 नेकियूं थियूं लिखिजनि। पर बाज़ उलमा फरमाइनि था न, अलिफ में 3 अखर, लाम में 3 अखर, मीम में 3 अखर। जेको पढ़े थो या ॿुधे थो अलिफ लाम मीम, उनजे अमाल नामे में 90 नेकियूं थियूं लिखिजनि, 90 गुनाह था माफ़ थियनि, 90 दर्जा था जन्नत में बुलंद थियनि। हाणे इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो, उलमा फरमाइनि था जेको हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़त्म करे थो, उनजे अमाल नामे में 1 खरब 80 अरब, 1 खरब 80 अरब 83 लख 83 करोड़ 62.5 लख ऐं हज़ार त अलाए केतिरा, एतिरियूं नेकियूं उनजे अमाल नामे में 1 खरब 83 अरब 88 करोड़ लख त अलाए केतिरा, एतिरियूं नेकियूं उनजे अमाल नामे में लिखिजनि। सभु चओ सुभान अल्लाह। हिते सुभान अल्लाह न चओ, एतिरियूं नेकियूं डॉलर तव्हांखे एतिरा मिलनि हा त पोइ सुभान अल्लाह चओ। नेकीअ जो क़दुरु तव्हां वटि न आहे बाबा। नेकीअ जो क़दुरु तॾहिं थींदो जॾहिं क़यामत जॾहिं नेकीअ जी बाज़ार लॻंदी। छा जीअं सब्ज़ी मंडी में सब्ज़ी जी बाज़ार लॻंदी आहे न, पोइ सब्ज़ी जो अघु थींदो। कपिड़े जी बाज़ार लॻंदी, माल जी बाज़ार लॻंदी आहे त पोइ माल जो अघु थींदो। इन नेकियुनि जो क़दुरु क़यामत जे ॾींहुं थींदो जॾहिं नेकियुनि जी बाज़ार लॻंदी, उते असांखे नेकियूं कमी। अल्लाह से को दुआ आहे, अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी खे क़बूल फरमाए। वाइदो कयो त जीअं जलसनि में आलमनि सां गॾूं त इलेक्शन में बि आलमनि सां गॾूं। हिन जो इलेक्शन अचे त वरी तारा फोटाराईंदे आहियो त मुलनि जो सियासत में छा वञे। माना तव्हां चओ था त सियासत में सभु बदमाश हुजे, शरीफ़ माहौल न हुजे। अफ़गानिस्तान में त हिन वक़्तु सभु आलिम आहिनि, सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। उतां जो चीफ जस्टिस तव्हां ॾिठो हूंदो, कल्ह टियों ॾींहुं अख़बार में बि आयो हो, रक्शे ते थो अचे। सभु चओ सुभान अल्लाह। रक्शे ते आयो आहे, छाजो प्रोटोकॉल, छाजी पुलिस, छाजी फौज, छाजा बॉडीगार्ड, रक्शे ते आयो आहे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जो जज। उनखे किरायो ॾेई अदालत में अची वेठो। मां तव्हां खां पुछां थो, जज जेकॾहिं इन नमूने सां हूंदा त ॿुधायो मुल्क में अमन थींदो या इंसाफ़ थींदो या न? तव्हांखे ख़बर आहे मुल्ला आख़ूंद जेको वज़ीर आज़म आहे, उन ऐलान कयो आहे त जेका मज़दूर जी मज़दूरी 1500 आहे, वज़ीर आज़म जी बि रोज़मर्रा जी मज़दूरी 1500। वज़ीर आज़म जी जेका पघार आहे उहा रोज़मर्रा जे मज़दूर जी थी। मज़दूर खे बि 1500 रोज़ानो, वज़ीर दाख़िला हुजे, वज़ीर ख़ारिजा हुजे, उनखे बि 1500। सभु चओ सुभान अल्लाह।
मुल्ला याकूब जेको उतो जो चीफ ऑफ आर्मी आहे, सॼी दुनिया ॾके पई, कच्चे कोठे में वेठो आहे तॾे ते ताजिकिस्तान जो वज़ीर आज़म मिलण जे लाइ उनखे तॾे ते विहारे सलेमानी चांहि पापनि सां उनखे आलम ईअं हुकूमत कंदा। वाइदो कयो त जीअं सरहद में पठाननि पीटीआ जो जनाज़ो कयो आहे, असां सिंध में पीपी जो जनाज़ो खणंदासीं, उलमा जो साथ ॾींदासीं, हिते बि आलमनि सां गॾु, पोइ इंशाअल्लाह जन्नत में बि आलमनि सां गॾु हूंदासीं। बस नमाज पढ़ो बाबा, वज़ू आहे जंहिंखे त बस बयान खां बाद नमाज थी। ये सब मरूम उन्हनि जे लाइ दुआ घुरूं था, नाला कंहिंजा वठंदा बस। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह बिन्हिनि जाननि जूं भलायूं ऐं चङायूं नसीब फरमा, बिन्हिनि जाननि जे बुराइयुनि ऐं तकलीफ़ुनि खां बचा, हिन दुनिया मां इस्लाम सां ईमान सां हिसाब कामिल सां ख़ात्मो करे ख़ैर फरमा। या अल्लाह जेके बि बाना सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं तुंहिंजो क़ुरान तुंहिंजे महबूब जी फ़रमान ॿुधण जे लाइ वेठा आहिनि, या अल्लाह सां सभिनी खां राज़ी थी, जेकी आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी न आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेके वेठा आहिनि उन्हनि खां बि राज़ी थी, जेके हलिया विया उन्हनि खां बि राज़ी थी, जेके ज़िंदा उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी वफ़ात करे विया उन्हनि खां बि राज़ी थी। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। या अल्लाह जन भी हिन जलसे में जानी माली ताउन कयो आहे, उनजे हिम्मत के जज्बे के ताउन के खैरात के कबूल फरमा, उनजे ज़िंदगी में सेहत में रिज़्क रोज़ी में अमल साले में ईमान में औलाद में बरकत फरमा। जेको कुरान पढ़ियो खैरात की हुई, जेके बि असांजा मरहूमीन नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं ईमान इस्लाम सां फौत थी आहिनि, सभिनी जे रूहनि खे हिन जो सवाबु पहुचे, उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत जा फ़ैसिला फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि वसल्लम।